अॼु जी कहानी आहे सुख। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो गांव में हिकिड़ो माण्हू रहंदो हो। भॻवान जी ॾाढी आराधना कंदो हो, ॾाढी प्रार्थना कंदो हो, तपस्या कई, भॻवान खे ख़ुशि कई। ख़ुशि थी भॻवान बि दर्शन ॾियनि था त भॻवान खे चए थो, भॻवान मूंखे तव्हां सां ॾाढो कुझु घुरनो आहे। भॻवान चवनि था, मां तुंहिंजी तपस्या सां ॾाढो ख़ुशि थियो आहियां त तूं जेको घुरंदे मां तोखे ज़रूरु ॾींदसि, पर मुंहिंजी बि हिकिड़ी शर्त आहे कि जेको तोखे मिलंदई हुन खां ॿीणो तुंहिंजे सॼे गांव खे मिलंदो। त चए थो ठीकु आहे। सोचे थो भॻवान मूंखे हिकिड़ो 10 माड़े जो घरु खपे। मुंहिंजो ॾाढो वॾो सुपिनो हो कि मुंहिंजो हिकिड़ो 10 माड़े जो घरु हुजे। भॻवान चवनि था तथास्तु। त ॾिसे थो थोरी देरि में हुनखे 10 माड़े जो शानदार आलीशान घरु थो मिली वञे। थोरी देरि खां पोइ ॿाहिरि निकिरे थो त ॾिसे थो सॼे गांव में जेतिरा बि गांव वारा सभिनीनि जा घर 20-20 माड़नि जा ठहिया पिया आहिनि। त ख़ुशि हूंदो आहे पर दिलि में ख़ुशी कान थी थिए। चए थो मुंहिंजो त नंढो पियो लॻे ऐं हुननि जो वॾो पियो लॻे। सॼी महिनत मुंहिंजी, सॼी तपस्या मुंहिंजी ऐं फल हिननि खे पियो मिले फ्री में। वरी भॻवान जी तपस्या थो करे। भॻवान ख़ुशि थी करे वरी दर्शन था ॾियनि त भॻवान खे चए थो, भॻवान मूंखे हिकिड़ी आलीशान गाॾी खपे। भॻवान चवनि था तथास्तु। हुनखे हिकिड़ी गाॾी थी मिली वञे, पर सॼे गांव खे 2-2 गाॾियूं बीठियूं आहिनि सभिनीनि जे घर जे ॿाहिरि। त वरी दिलि में ख़ुशी नथी थिए, मायूस थो थी वञे कि महिनत त मां पियो करां ऐं हिननि खे सभु कुझु फ्री में पियो मिलंदो वञे। सोचे वीचार थो करे। थोरे टाइम खां पोइ वीचार अचे थो, पासे में हिकिड़ो दोस्त रहंदो आहे, उहो ॾाढो अकुल वारो आहे, त हुन वटि वञी छो न हुन खां सलाह वठां। त वञे थो हुन वटि ऐं हुनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाए थो। दोस्त बि चए थो भई मूं ॿुधो आहे तुंहिंजो त सॼो गांव अमीर थी वियो आहे। त चए थो छाजो सुख थियो, महिनत सॼी मां पियो करां, तपस्या मां थो कयां ऐं फल हुननि खे पियो मिले। त दोस्त बि कुझु सलाह ॾिए थो, चए थो हाणे तपस्या कर ऐं भॻवान खे वापसि घुराए ऐं पोइ ई घुरिजे। त ठीकु आहे। त वरी तपस्या थो करे भॻवान खे। भॻवान अचनि था। चए थो हाणे छा खपई? त चए थो भॻवान मुंहिंजी हिकिड़ी अखि सां मूंखे अंधो करे छॾ। त भॻवान चवनि था तथास्तु। त हिन जी हिकिड़ी अखि थी वञे ऐं सॼी जॾहिं गांव में निकिरे थो ॿाहिरि त ॾिसे थो सभु कुझु हूअं ई आहे, पर सॼो गांव अंधो थी वियो आहे। हुन खां पोइ हिनखे दिलि में ख़ुशी थी थिए कि हाणे मुंहिंजी तपस्या सफल थी वई आहे। त ही कहानी सिर्फ़ हुन भाई जी कान्हे, पर असां सभिनीनि जी बि इहो ई कहानी आहे कि अॼु असां जीव पंहिंजे दुख खां वधीक ॿियनि जे सुख खां दुखी थींदा आहियूं। त सभिनीनि जे सुख में सुखी रहो, ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल।